नाज़रीन, भेरिया रोड में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ऐं ॻाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ सियासी समाजी कारकुननि पारां एहतजाजी रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था मजीद केरियो जी ही रिपोर्ट। पोरियत ग़रीब मिस्किन जी रोज़मर्रा वारी ज़िंदगी के बारीक बीनी सां ॾिसबो त संदसि जी हालत इंतहाई कसम पुरसीअ वारी लॻंदी। जे दौर में अणगणिया ख़ानदान हिक वेले बाद ॿिए वेले लाइ परेशान नज़र ईंदा। वफ़ाक़ हुकूमत जी रिट किथे बि नज़र नथी अचे। पेट्रोल जा रेट कॾहिं आधी राति त कॾहिं ॾींहं जो वधी वञनि था। पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग ऐं भेरिया रोड में महांगाई जे मारियल मज़हबी सियासी समाजी अॻवाननि आवाज़ टीवी सां पंहिंजा सूर कुझु हिन रीति सलिया आहिनि त हे मौजूदा हुक्मरान हाणे हुकूमत हलाइण जे क़ाबिल न रहिया आहिनि। हिननि वटि कोई बि महांगाई खे कंट्रोल करण जो एजेंडो न आहे। हे गैर मुल्की एजेंटनि ते कमु करे रहिया आहिनि। हुननि जे चवण सां IMF जे चवण सां आवाम खे महांगाई जो बम गिराए ऐं ज़ुल्म सितम मचाए छॾियो आहे। पूरे पाकिस्तान में थी रहियो आहे। पेट्रोल डीज़ल LPG इन जा नया रेट जेका निकिता आहिनि महंगाई जे मथां वॾो बम गिरायो वियो आहे। वक़्त में मैं हुक्मरानों को ये कहना चाहता हूँ कि अगर ये महंगाई गैस और बिजली के बिल आपके से कंट्रोल में नहीं होते तो मेहरबानी करके आप ये हुकूमत किसी और के सपुर्द करें ताकि जो वो ये इस महंगाई से आवाम को सहूलत मिल सके। महंगाई उरूज ते आहे ऐं आवाम ॾाढी परेशान आहे। पहिरियां सैलाब जे करे बि ॾाढी आवाम ते माना परेशानी आई, गुरबत आई ऐं आवाम पोइ बि बर्दाश्त करे वई। हाणे तक़रीबन हालिया दिन में ॾिसो हाणे वरी इन्हनि पेट्रोल 20 रुपया महांगा कयो आहे, गैस महांगा कई आहे, पेट्रोल जेकी बिजली महांगी कई आहे। इन करे आवाम हाणे उन में बर्दाश्त जी हिसाब न आहे। हाणे बिल्कुलु आवाम जेके रोडनि ते निकिरंदा इन्हनि जे ख़िलाफ़ जेके गॾु थींदा त असां हुकूमत बाला खे इहो अपील था कयूं ख़ुदारा जेके तव्हां हिन वक़्तु हर शइ जेकी आहे उनजी क़ीमत वधाई आहे उनखे घटि कयो वञे। तमामु ॾुखियो गुज़र सफ़र आहे। महंगाई ॾाढी थी वई आहे। बच्चा पालण में मसरूफ़ लॻा पिया ऐं हालात ॾाढा ख़राब आहिनि। मरकज़ी मुस्लिम लीग पाकिस्तान जे तरफ़ां ऐं सियासी समाजी अॻवाननि ऐं कारकुननि शहरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त PDM हुकूमत जेको आहे ग़रीब आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब आवाम ॿिनि वेलनि जी मानी खाइण जे लाइ बि हिन वक़्तु जेको आहे सख़्तु परेशान लॻो पियो आहे। 20 रुपया ओचितो जेको आहे पेट्रोल वधायो वियो आहे जंहिं सबबु आवाम जे मथां हिकिड़ो पहाड़ वारो बम किरायो वियो आहे। हिननि जो इहो चवणु आहे त हिन हुकूमत जी नाअहली सबबु ग़रीब आवाम जेको आहे चक्की में पीसजे पियो। हिननि आला इख़्तियारनि समेत वफ़ा खां या घुर कंदे चयो आहे त ख़ुदा जेको आहे महांगाई ते कंट्रोल करे ऐं जेको आहे ग़रीब आवाम खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ TV, भेरिया रोड।